अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां जॾहिं बि कंहिं वसंदीअ में को बि नबी मोकिलियो त उते जे रहाकुनि खे जिन उनखे न मञियो त उन्हनि खे जिस्मानी तकलीफ़ ऐं तंगीअ या सख़्ती ऐं फ़क़्र फाके में मुब्तला कयोसूं त मन उहे तौबा ऐं ज़ारी कनि। पोइ जॾहिं उन्हनि खे होश न आयो त असां संदन दुख खे सुख या बदहालीअ खे ख़ुशहाली में तब्दीलियो ताजो हू ॾाढा आसूदा थिया ऐं चवण लॻा त बेशक असांजे अबनि ॾाॾनि खे बि अहिड़ी तरह दुख सुख पहुतो हो ऐं ही रंज अलम जेको असांखे पहुतो आहे उन जो असांजे अमलनि सां को बि तालुक न आहे ऐं उन्हनि हिदायत जी राह पाण ते बंदि करे छॾी। तंहिं करे असां खेनि ओचितो पकड़ियो ऐं खेनि का ख़बर या खड़कई न पई, यानी उन्हनि खे को वहम ऐं गुमान न हो त को ईअं अज़ाब ईंदो। ऐं बेशक जेकॾहिं उन्हनि वसंदीन ॻोठनि वारा ईमान आणीनि हा ऐं परहेज़गार थीन हा त असीं आसमाननि ऐं ज़मीन जूं बरकतूं मथिन ज़रूर खोले छॾियूं, यानी पालोटियूं या निछावर करियूं हा। पर उन्हनि असांजे आयतुनि खे कूड़ो कयो ऐं बार बार समझाइण ऐं चिताव ॾियण जे बावजूद उन्हनि जूं अखियूं न खुलियूं। तंहिं करे असां बि संदन करतूतनि जे करे उन्हनि जी पकड़ कई। छा उहे ॻोठाणा बेडपा यानी बेखौफ थी वेही रहिया आहिनि? इन ख़बर न आहे त किथे असांजो अज़ाब रातो रात अची मथिन कड़के ऐं उहे निंड में सुतल हुजनि। छा उहे ॻोठाणा हिन खां बेखौफ आहिनि त असांजो अज़ाब उन्हनि ते कीअं चढ़े? वॾे सिज या ॾींहं ॾिठे जो अची कड़के ऐं हू रांद रूंद में मशगूल हुजनि। छा हू अल्लाह जी रिथ यानी तदबीर खां बेटपा थिया आहिनि? उन्हनि खे यादि रखणु खपे त अल्लाह जी रिथ यानी तदबीर ऐं कानून जी पकड़ खां सवाइ खसारे यानी तबाही ऐं बर्बादीअ में पवंदड़ क़ौम जे ॿियो को बि बेडपो न थींदो आहे। छा उन्हनि माण्हुनि लाइ उन्हनि वाक़िअनि में रहनुमाई न आहे जेके उन ज़मीन जे रहाकुनि जी तबाही या हलाक थियण खां पोइ उन जा वारिस थिया? जेकॾहिं असीं घुरूं त उन्हनि खे बि संदन ॾोहनि जे करे मुसीबत में मुब्तला करियूं ऐं संदन दिलनि ते अहिड़ी मोहर हणूं जो हू कुझु ॿुधी ई न सघनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ई वसंदियूं आहिनि जिन जूं कुझु ख़बरूं असीं तोखे ॿुधायूं था ऐं बेशक उन्हनि वटि असांजा मोकिलियल पैगंबर रोशन दलीलनि सां आया, पर जंहिं ॻाल्हि खे हू अॻु में कूड़ो करे चुका हुआ तंहिं ते हू ईमान आणण वारनि मां न हुआ। अहिड़ीअ तरह सरकशी ऐं हठ धर्मी कंदड़ काफ़रनि जी दिलनि ते अल्लाह मोहर हणी छॾे थो ऐं उन्हनि मां घणनि खे पंहिंजे वाइदे ऐं अंजाम में पुख्तो न ॾिठोसूं ऐं उन्हनि मां घणनि खे वाकई नाफरमानी ॾिठोसूं। उन्हनि पैगंबरनि खां सवाइ असां मूसा खे पंहिंजी निशानियुनि यानी मौजिज़नि सां फिरौन ऐं संदसि सरदारनि या दरबारियुनि ॾांहुं मोकिलियो, पर उन्हनि निशानियुनि सां ज़ुल्म कयो यानी असल न मञिया। पोइ ॾिस त उन्हनि फसाद कंदड़नि जो अंजाम कहिड़ो थियो। ऐं उहो वक़्तु यादि करियो जॾहिं मूसा फिरौन खे चयो त ए फिरौन, मां बेशक जहाननि जे पालणहार तरफ़ां मोकिलियल रसूल आहियां। मूं ते वाजिब आहे त अल्लाह ते सवाइ सच जे ॿियो कुझु बि न चवां ऐं बेशक मां तव्हां ॾांहुं तव्हांजे रब तरफ़ां पधरी ऐं निशानियुनि सां आयो आहियां। तंहिं करे ए फिरौन, तू बनी इसराइल खे मूं सां गॾु वञण जी मोकल ॾे। फिरौन चयो त जेकॾहिं तूं सचनि मां आहीं त जेका निशानी तो आंदी आहे सा भला पेश कर। पोइ हुन मूसा पंहिंजी लठ खे पट ते उछलियो त ओचितो पधरो यानी हिकु जीअरो जाॻंदो वासिंग नांग थी पियो ऐं पंहिंजो हथ बगल में विझी कढियाई त ओचितो सभिनी ॾिसंदड़नि लाइ अछो चमकंदड़ झिरकंदड़ थी पियो। ही आयतूं या मौजिज़ा ॾिसी फिरौन जी क़ौम जे सरदारनि चयो त यकीनन ही वॾो माहिर ॼाणो जादूगर आहे, तव्हांखे तव्हांजे मुल्क मां बेदखल करणु घुरे थो। पोइ तव्हां कहिड़ी था सलाह ॾियो? सभिनी सरदारनि फिरौन खे चयो त मूसा ऐं संदसि भाउ हारून खे तरसाए ऐं सभिनी शहरनि में गॾु कंदड़नि खे मोकिल यानी कासिद मोकिल त हर ॼाणू ऐं माहिर जादूगर खे तो वटि वठी अचनि। ऐं पोइ फिरौन वटि जादूगर आया ऐं चवण लॻा त जेकॾहिं वाकई असीं मूसा ऐं संदसि भाउ ते गालिब थियूं त असां लाइ ज़रूर को इनाम हुअणु घुर्जे। फिरौन वराणियो त हा ज़रूर इनाम बि ॾिबो ऐं मां मुंहिंजे दरबार में बेशक वॾे मर्तबे वारनि मां बि थींदो। जादूगरनि चयो त ए मूसा, तूं अॻु में पंहिंजे जादूअ खे तो उछलाईं या पहिरीं असीं पंहिंजो जादू उछलाइण वारनि मां थियूं? मूसा जवाब ॾिनो त भले पहिरीं अमीं उछलायो। पोइ जॾहिं उन्हनि पंहिंजो जादू उछलायो त पहिरीं त सहर यानी जादूअ सां माण्हुनि जूं अखियूं मुंडियाऊं ऐं
उन्हनि खे डिॼारियायूं ऐं दिलनि खे ॾुखाईंदड़ हेबतनाक मंज़र पैदा कयायूं ऐं तमामु ज़बरदस्त जादू आंदो हुयाऊं ऐं असां मूसा ॾांहुं वही कयो त पंहिंजी लठ मैदान में उछल। पोइ हुननि जेको जादूअ जो ठाहियो तंहिं कूड़े तलसम खे उते ई उते उहा लठ गिड़काए वई। पोइ हक़ साबित थियो ऐं जेके उन्हनि कयो थे सो बीह न सघियो, यानी बातिल थियो ऐं मिटिजी वियो। पोइ उते उहे फिरौन ऐं संदसि साथी ऐं जादूगर मग़लूब थिया, यानी हार या शिकस्त खाधाऊं ऐं ज़लील ऐं ख्वार थी मोटिया ऐं जादूगर बेइख्तियार सजदे में करी पिया। चयूं त जहान जे पालण हार ते ईमान आंदोसूं जेको मूसा ऐं हारून जो रब आहे। फिरौन चयो त ए जादूगरो, छा तव्हां मुंहिंजी इजाज़त खां सवाइ अॻ में ई ईमान आणे छॾियो? हीउ बेशक तव्हांजी साज़िश यानी मकर या फरेब आहे जेका तव्हां हिन शहर में उन करे कई आहे त हितां जे असल रहवासियुनि खे मुल्क निकाली ॾियो। पोइ यादि रखो त अव्हां खे उन बाग़ी रविश जी जल्दी ख़बर पइजी वेंदी त अव्हां खे कहिड़ी तो सज़ा ॾियां। आऊं ज़रूर अव्हां जा हथ ऐं पेर उबतड़ ऐं सुबतड़ कपाईंदुसि ऐं तव्हां सभिनी खे ज़रूर फांसी चाढ़ाईंदुसि। यानी उबतड़ सुबतड़ जो मतिलबु उहो आहे त हिक पासे जो हथ ऐं ॿिए पासे जो पेर कपाईंदुसि। जादूगरनि चयो त बेशक असां खे पंहिंजे पालण हार ॾांहुं ई मोटणो आहे, तंहिं करे जेकी तोखे करणो आहे सो कर। ऐं तूं ए फिरौन असां खां रुगो उन करे तो इंतकाम वठी जो असां वटि तुंहिंजे रब जे तरफ़ां पधरियूं निशानियूं अची वयूं त असां उन्हनि ते ईमान आंदो आहे। असांजी दुआ आहे त ए असांजा रब तूं असां ते सबर जी पालोट कर ऐं तौफ़ीक़ ॾे त जीअं का बि दुनिया जी अज़ियत ऐं ताक़त असांजा पेर न लोॾे सघे ऐं असांखे हिन दुनिया मां ईअं रहलत कराइजा जीअं असीं मुसलमान तुंहिंजा फर्मा बरदार हुजूं, यानी असांजो ख़ात्मो दीन इस्लाम ते कजाएं। फिरौन जी क़ौम जे सरदारनि फिरौन खे चयो त छा मूसा ऐं संदसि क़ौम खे हिन लाइ छॾे थो ॾीं त भले मुल्क में फसाद विझनि ऐं तोखे ई तुंहिंजे ख़ुदानि यानी महबूदनि खे छॾे ॾीं। फिरौन वराणियो त असीं संदनि पुटनि खे क़त्ल कंदासूं ऐं संदनि औरतुनि खे ज़िंदा रखंदासूं त असां जूं बानियूं थी रहनि ऐं डप कहिड़ी ॻाल्हि जो अथव। अहिड़ी तरह संदनि नस्ल ख़तम थी वेंदो ऐं हूअं ई बि यकीनन असीं मथनि कहार यानी ज़ोर आवर ऐं इक़्तिदार वारा आहियूं। मूसा पंहिंजी क़ौम खे चयो त अल्लाह खां मदद घुरो ऐं सब्र करियो। बेशक हीअ ज़मीन अल्लाह जी ई आहे, उहो पंहिंजे बाननि मां जंहिंखे वणेसि तंहिंखे उन जो वारिस बणाए थो ऐं चङी आक़िबत त अल्लाह खां डिॼंदड़ ऐं नाफ़रमानी खां बचंदड़ परहेज़गारनि लाइ ई आहे। बनी इसराईलनि मूसा खे चयो त तुंहिंजे अचण खां अॻु बि असांखे ईज़ायो वेंदो हो ऐं तुंहिंजे अचण खां पोइ बि असीं ईज़ाए पिया वञूं। हीउ ॿुधी मूसा चयो त उमीद आहे उहो वक़्तु वेझो अची वियो आहे त अव्हां जो रब अव्हां जे दुश्मननि खे हलाक करे ऐं तव्हां खे संदसि जाइ नशीन बणाए ऐं तव्हां खे ग़लबो ऐं हुकूमत ॾेई ॾिसे त अव्हीं कीअं था अमल करियो। ऐं बेशक असां फिरौन जी क़ौम खे कई सालनि ताईं ॾुकार ऐं मेवनि जे घटि पैदावार में गिरफ़्तार कयो त मन का नसीहत पिराई। पोइ जॾहिं खेनि को सुख पहुचंदो हो त चवंदा हुआ त ही त असांजो हक़ आहे, असां इन जे लाइ कयूं। ऐं जेकॾहिं खेनि को दुख यानी तकलीफ़ मुसीबत या गम पहुचंदो हो त मूसा ऐं संदसि साथियुनि जी नहुसत या निभाग भाईंदा हुआ। ख़बरदार संदन उहा नहुसत निभाग या शामत अल्लाह जी तरफ़ खां ई हुई, पर मंझाइनि घणा उहो न सम्झंदा हुआ। ऐं फिरौन जी क़ौम वारनि चयो त ए मूसा तूं असां ते पंहिंजे जादू हलाइण लाइ खणी कहिड़ी बि निशानी आणी यानी छा बि करी त बि असीं तोखे मञण वारा न आहियूं। पोइ असां उन्हनि जे तरफ़ां माकड़ जूं ऐं ॾेडर ऐं रत जूं तफ़सीली निशानियूं अलॻि अलॻि या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मोकिलियूं, पर तॾहिं बि तकबुर कयाऊं ऐं सच त उहे ई हुआ गुनाहगार माण्हू। ऐं जॾहिं बि मथियुनि को अज़ाब ईंदो हो त चवंदा हुआ त ए मूसा पंहिंजे पालणहार खां उन ई वाइदे जे वसीले जेको तोसां हुन कयो आहे असां लाइ दुआ घुर, ऐं जेकॾहिं असां त अज़ाब लाथई त तो ते ज़रूर ईमान आणींदासीं ऐं बनी इसराईल खे त तोसां गॾु वञण जी मोकल ज़रूर ॾींदासीं। पोइ जॾहिं बि असां पंहिंजो मोकिलियल अज़ाब जेको हिकु मुक़रर कयल मुद्दत ताईं उन्हनि खे पहुचणो हुयो हटायो थे त यकदम पंहिंजे कयल वाइदे खां फिरी वेंदा हुआ। पोइ असां खाइनि पूरो इंतकाम वरितो ऐं खेनि समुंड में गर्क करे छॾियोसीं, छाकाणि त हुननि असांजे आयतुनि खे कूड़ो कयो ऐं हू उन्हनि सां गाफ़िल यानी बिल्कुलु बेपर
बेपरवाह थी विया हुआ ऐं उहा क़ौम जेका हीणी समझी वेंदी हुई तंहिंखे असां ओभर ऐं ओलह यानी शाम ऐं मिस्र जे ज़मीन जंहिंखे असां बरकत वारो कयो हो उन्हीअ जो वारिस बणायो ऐं तुंहिंजे रब जो कयल वाइदो बनी इसराइल जे सबर करे मथन पूरो कयो वियो ऐं फिरौन ऐं संदसि क़ौम जेके बुलंद अॾावतूं कयूं यानी महल ऐं माड़ियूं बणायूं से सभु नास करे छॾियोसूं ऐं बनी इसराइल खे समुंड मां पार लंघायोसूं पोइ उहे रस्ते में अहिड़ी क़ौम वटि पहुता जेके पंहिंजनि हथरादू ठहियल बुतनि जा मुजाविर बणिया वेठा हुआ। ही ॾिसी मूसा खे चयाऊं, ए मूसा असां लाइ बि हिकिड़ो अहिड़ो ख़ुदा बणाए जहिड़ा हिननि लाइ ख़ुदा आहिनि। मूसा ही ॿुधी चयो त यकीनन अवां हिकु वॾी जाहिल क़ौम आहियो। बेशक उहे माण्हू जंहिं कम यानी बुत परस्तीअ में आहिनि सो बर्बाद यानी तबाह थी रहंदियूं ऐं जेकी कुझु हू करे रहिया आहिनि सो सरासर बातिल कम आहे। मूसा पिण चयो त छा आऊं तव्हां लाइ हिकु अल्लाह यानी मालिकुल मुल्क खां सवाइ ॿिए कंहिंखे महबूद बणाया, हालांकि उहो ई आहे जंहिं तव्हांखे दुनिया जी क़ौमनि ते फज़ीलत अता कई आहे। पोइ बि ॿियनि ख़ुदानि जी तलाश में आहियो ऐं यहूदियो यादि करियो जॾहिं असां अव्हांखे फिरौन जी क़ौम खां निजात ॾिनी जेके अव्हांखे ॾाढो बुरो अज़ाब चखाईंदा हुआ। हू अव्हां जे पुटनि खे कुहंदा हुआ ऐं तव्हांजी औरतूं जीअरूं छॾींदा हुआ त खेनि बानियूं करे रखनि ऐं उन में अव्हां जे पालणहार तरफ़ां तव्हां लाइ वॾी परख हुई। जॾहिं मूसा शरीयत बाबति लिखियल किताब जी तलब कई त असां मूसा सां 30 रातुनि जो कोहे तूर ते इतिकाफ जो वक़्तु मुक़ररु कयो ऐं उन खे वधाए 2 ॾहनि सां पूरो कयोसीं। पोइ अहिड़ी तरह संदसि पालणहार जी 40 रातुनि जो मियाद या मुक़ररु वक़्तु पूरो थियो ऐं मूसा पंहिंजे भाउ हारून खे चयो त तूं मुंहिंजी गैर हाज़िरी में मुंहिंजी क़ौम में मुंहिंजो जाइ नशीन थी रह ऐं सुधारो कंदो रहिजा ऐं फसाद कंदड़नि जो रस्तो इख्तियार न कजाई। ऐं जॾहिं मूसा असांजे वाइदे वारी जाइ ते आयो त संदसि परवरदिगार साण सां हम कलाम थियो त बे इख्तियार थी अर्ज़ कयाई, ए मुंहिंजा रब मूंखे पाण यानी पंहिंजो जलवो ॾेखार त तुंहिंजो दीदार करियां। अल्लाह ताला फरमायो त तूं मूंखे हरगिज़ ॾिसी न सघंदे पर जबल ॾांहुं नज़र कर। जेकॾहिं उहो जबल मुंहिंजे तजल्लीअ खां पोइ पंहिंजी जाइ ते बीह सघियो त पोइ तूं बि मूंखे ॾिसी सघंदे। पोइ जॾहिं संदसि रब जबल ते पंहिंजी तजली जो परतो कयो त जबल टुकुर टुकुर यानी रेज़ा रेज़ा करे छॾियाई ऐं मूसा जबल खे ॾिसंदे बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयो त चयाई त ए मुंहिंजा रब तोखे ई पाकाई जुगाए थी ऐं आऊं तोॾां मोटियसि वरियसि यानी तौबा कयमि ऐं मां सभिनी खां अवल ईमान आणण वारनि मां आहियां। अल्लाह फरमायो त ए मूसा बेशक मूं तोखे माण्हुनि मां तरजीह ॾेई चूंडियो आहे ऐं पंहिंजी पैगंबरी ऐं हम कलामीअ सां नवाज़ियो आहे। पोइ तोखे जेको शरीयत जो किताब यानी तौरेत ॾिनो अथम उन्हीअ खे वठ ऐं शुक्र गुज़ारनि मां थियो ऐं असां मूसा लाइ तख़्तनि ते हर शइ बाबति नसीहत ऐं हर ॻाल्हि जो तफ़सील लिखियो यानी तौरेत तख़्तिन ते लिखियल हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अता कयो वियो ऐं हुकुम कयो वियो त उन्हीअ खे मज़बूती सां पकड़ ऐं पंहिंजी क़ौम खे बि हुकुम ॾे त उन जी चङी ॻाल्हियुनि ते कारबंद रहनि ऐं जेकॾहिं तुंहिंजी क़ौम उन ते अमल न कयो त अनकरीब मां तव्हांखे बदकारनि यानी नाफरमाननि माण्हुनि जो घर यानी दोज़ख ॾेखारींदुसि ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके ज़मीन में यानी दुनिया में नाहक तकबुर ऐं सरकशी कनि था जल्दी पंहिंजी आयतुनि जे सम्झण खां फेराए छॾींदुसि। पोइ जेकॾहिं हू सभु निशानियूं बि ॾिसनि त बि उन्हनि ते ईमान न आणींदा ऐं जेकॾहिं हिदायत जी राह ॾिसनि बि त बि उहा न वठंदा ऐं जेकॾहिं गुमराहीअ जो रस्तो ॾिसंदा त उन खे पकड़ींदा ऐं उन ते अमल कंदा। इहो सभु उन करे जो हुननि वाकई असांजी आयतुनि खे कूड़ो कयो ऐं उन्हनि खां गाफ़िल ऐं लापरवाह हुआ। ऐं जिन माण्हुनि असांजी आयतुनि ऐं आख़िरत जी मुलाक़ात खे कूड़ो कयो तिन जा सभु अमाल बर्बाद थी विया। छा उन्हनि खे जेकी कुझु कंदा हुआ उन्हीअ खां सवाइ को ॿियो बदिलो ॾिनो वेंदो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम 40 रातुनि लाइ तूर जबल ते वियो त मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम खांइसि पोइ उन्हनि किप्तिन जी ज़ेवरनि मां ठहियल गाबे जी
बोते खे महबूद करे वरतो जेको रम भी सघियो थे। छा उन्हनि माण्हुनि उहो न ॾिठो त हू उन्हनि सां न ॻाल्हाए सघियो थे ऐं न उन्हनि खे रस्तो ॾेखारे सघियो थे, पर पोइ बि हुननि उनखे महबूद करे वरतो ऐं हू वॾा ज़ालिम हुआ। ऐं जॾहिं मूसा जी क़ौम जा माण्हू पंहिंजी नादानीअ ते नादम ऐं पशेमान थिया ऐं ॾिठाऊं त हू वाकई गुमराह थी चुका आहिनि, त चवण लॻा त जेकॾहिं असांजे रब असां ते रहम न कयो ऐं असांखे माफ़ न कयो त असीं ज़रूर टोटे यानी नुक़सान वारनि मां थी वेंदासीं। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अॻु में ई बाख़बर कयो हो त सामरीअ संदसि क़ौम खे कहिड़ी तरह गुमराह करे छॾियो आहे। ऐं जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम ॾांहुं ॾाढे कावड़ ऐं गुस्से, रंज, अफ़सोस ऐं ॾुख सां भरियल मोटियो तॾहिं चयाईं त जेके मुंहिंजे पर पुठ मूंखां पोइ कयो सो बुछड़ो आहे ऐं मुंहिंजे पालणहार जे हुकुम खां अॻु तकड़ छो कयव ऐं जोश में अची तौरेत जूं फरियूं यानी तख्तियूं खणी उछलायाईं ऐं पंहिंजे भाउ हारून जे मथे जे वारनि खां वठी खेसि पाण ॾांहुं छिकण लॻो। हारून चयो त ए अमड़ जा पुट, बेशक हिन क़ौम मूंखे हीणो सम्झो ऐं मुंहिंजे मारण लाइ संभरिया, तंहिं करे मूंते दुश्मन न खिलाए ऐं मूंखे ज़ालिम क़ौम में शामिल न कर। मूसा चयो त ए मुंहिंजा रब, मूंखे ऐं मुंहिंजे भाउ खे बख़्श ऐं असांखे पंहिंजी रहमत में दाख़िल कर ऐं बेशक तूं सभिनी बाज कंदड़नि खां वधीक बाज कंदड़ ऐं महिरबान आहीं। अल्लाह फरमायो त यकीनन जिन गाबे खे पूॼा लाइ महबूद करे वरतो उन्हनि खे जल्दी संदन पालणहार तरफ़ां ॾमर ऐं दुनिया जी ज़िल्लत ऐं ख्वारी मिलंदी ऐं असीं कूड़ा ठाहींदड़नि यानी बहुतान मढ़ींदड़नि खे अहिड़ी जज़ा ऐं सज़ा ॾींदा आहियूं। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बुछड़ा कम कया पर उन खां पोइ तौबा ताइब थिया ऐं ईमान आंदाऊं त बेशक तुंहिंजो रब उन तौबा खां पोइ यकीनन बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। ऐं जॾहिं मूसा जे कावड़ लथी त तौरेत जूं तख्तियूं खयाईं जिन में संदन पालणहार तरफ़ां खाइसि ॾियण लाइ हिदायत ऐं रहमत जी ख़ुशख़बरी लिखियल हुई। ऐं यादि कयो जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम मां 70 ॼणा असांजे मुक़रर हंध यानी कोहे तूर ते हाज़िरी लाइ चूंडिया, पोइ जॾहिं उहे 70 ॼणा पंहिंजी सरकशी ऐं गाबे जी पूॼा करण जी गुनाह खां तौबा ऐं पशेमानी ज़ाहिर करण लाइ तूर सीना ते आया त उते अल्लाह जे ॾिसण जो मुतालिबो कयाऊं जंहिं ते खेनि ज़िलज़िले अची पकड़ियो ऐं उहे सभु मरी विया। तंहिं ते मूसा अलैहिस्सलाम बारगाह इलाही में अर्ज़ कयो त ए मुंहिंजा पालणहार, जेकॾहिं तूं घुरीं हा त उन्हनि खे ऐं ख़ासि तौर मूंखे पहिरीं बि हलाक करे सघे पियो। छा असां मां जेके बेवकूफ़नि ऐं नादाननि कयो आहे उन करे तूं असांखे हलाक थो करीं। बेशक इहा तुंहिंजी हिकु परख आहे ऐं यकीनन हिकमत खां ख़ाली न हूंदी, जंहिंजे वसीले जंहिंखे चाहीं तंहिंखे गुमराह करी ऐं जंहिंखे घुरी तंहिंखे हिदायत करी। तूं ई असांजो वाली वसीलो ऐं वाहिरो आहीं, तंहिं करे असांखे बख़्श ऐं असां ते बाझ कर ऐं तूं सभिनी बख़्शंदड़नि खां बहितर बख़्शंदड़ आहीं। ऐं असांजा रब, असां लाइ हिन दुनिया में बि भलाई लिख ऐं आख़िरत में बि, बेशक असां तोॾां रुजू कयो आहे। अल्लाह ताला फरमायो त आऊं पंहिंजो अज़ाब जंहिं लाइ वणंदो अथमि तंहिंखे ॾींदो आहियां, पर मुंहिंजी रहमत सभु कंहिं शइ खां वसी आहे ऐं हर शइ ते छायल आहे ऐं उन हर शइ खे घेरे रखियो आहे ऐं हर शइ सां शामिल आहे, यानी संदसि बाज जो को कंधी किनारो कोन्हे ऐं संदसि लामहदूद ऐं बेइंतिहा रहमत खे सम्झण इंसान जे वस अकुल फ़हम ऐं शऊर खां घणो बालातर आहे। पोइ आऊं उहा रहमत उन्हनि लाइ लिखंदुसि यानी वक़्फ़ कंदुसि जेके तक़वा इख्तियार कंदा, यानी जेके नाफ़रमानी खां बचंदा, अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त कंदा ऐं उन्हनि खे कॾहिं बोरांगण जी जुरत न कंदा ऐं ज़कात ॾींदा ऐं असांजी आयतुनि ते ईमान आणींदा। ऐं अहिड़ी रहमत दुनिया ऐं आख़िरत में उन्हनि लाइ बि लिखंदुसि जेके उन्हीअ रसूल नबीयल उम्मीय यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कनि था, जंहिं जूं वस्फ़ो ऐं ज़िक्र उन्हनि खे तौरेत ऐं इंजील में पाण वटि लिखियल मिले थो ऐं उहो नबीयल उम्मीय उन्हनि खे नेक कमनि जो हुकुम करे थो ऐं बुराईअ खां रोके थो। उन्हनि लाइ पाक शयूं हलाल ऐं नापाक पलीत शयूं हराम करे थो ऐं मथां गरा बार लाहे थो ऐं जेके मथियनि घटि पयल आहिनि उन्हनि खे खोले थो। पोइ जिन उन ते ईमान आंदो उन जी हिमायत कई ऐं संदसि मदद कया आहियूं ऐं उन्हीअ नूर यानी क़ुरान जी ताबेदारी कया आहियूं जेको सांस लाथो वियो आहे त तहक़ीक़ उहे ई कामयाब ऐं मुराद माणींदड़ आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ए इंसानो, बेशक आऊं तव्हां सभिनी ॾांहुं
यानी समूरी इंसान ज़ात ॾांहुं उन अल्लाह जो रसूल थी आयो आहियां जंहिं लाइ आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही आहे, जंहिं खां सवाइ ॿियो को बि इबादत ऐं अताअत जे लाइक़ न आहे। उहो ई जियारे थो ऐं उहो ई मारे थो। तंहिं करे अल्लाह ऐं संदसि रसूल नबीयुल उम्मीय ते ईमान आणियो, जेको अल्लाह ऐं संदसि कलमनि यानी हुक्मनि ऐं फरमाननि ते ईमान रखे थो। ऐं ए इंसानो, उन नबी जी ताबेदारी करियो त मन अव्हां ते हिदायत जी राह खुले। ऐं मूसा जी क़ौम में के अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके हक़ जो रस्तो ॾेखारीनि था ऐं उन मौजूब अदल ऐं इंसाफ़ बि कनि था। ऐं असां उन्हनि बनी इसराईलन खे 12 कबीलनि में विरहायो। ऐं जॾहिं मूसा खां संदसि क़ौम पाणी घुरियो त असां मूसा ॾांहुं वही कयो त पंहिंजी लठ जबल जे पत्थर खे हण, पोइ उन मां 12 चश्मा फाटी निकिता जारी थिया। यकीनन हर हिकु कबीले पंहिंजो पाणीअ जो घाट सुञातो। ऐं असां मथिन ककरनि जी छांव कई ऐं मथिन मने सलवा लाथोसूं। ऐं असां उन्हनि खे चयो त उन्हनि पाक शयुनि मां खाओ जेके असां तव्हांखे ॾिनियूं आहिनि, पर हुननि अल्लाह जी अहिड़ी अता जी नाशुक्री कई ऐं उन्हनि असां सां ज़ुल्म न थे कयो पर पंहिंजे पाण सां थे कयो। उहो वक़्तु यादि करियो जॾहिं उन्हनि खे चयो वियो त हिन वसंदीअ यानी अरीहा बैतुल मुक़द्दस में वञी सकूनत पज़ीर थियो ऐं उन में जितां वणेव उतां वञी खाओ पियो। ऐं शहर में दाख़िल थियण वक़्तु हित्ततुन यानी बख्श कर चवंदा दाख़िल थियो। ऐं शहर जे दरवाज़े मां दाख़िल थियण वक़्तु सजदो कंदा दाख़िल थीजो त असीं तव्हां जूं खताऊं माफ़ कंदासीं ऐं नेकोकारनि खे असां जल्द अञा बि वधीक नवाज़ींदासूं ऐं वधाईंदासूं। लेकिन तंहिंजे मैदान में 40 सालनि तकलीफ़ सहण जे बावजूद ऐं पोइ वरी एॾे वॾे एहसान ऐं बशारत मिलण जे बावजूद यहूदी जॾहिं शहर में दाख़िल थिया त उन्हनि मां जेके ज़ालिम हुआ तिन उन कौल खे बदिलाए ॿिया लफ़्ज़ चया, यानी हित्ततुन जे बदिरां हनततुन चवण लॻा, यानी असांखे माफ़ करण जे बदिरां कणक चवण लॻा। ऐं सजदे करण जे बदिरां ज़मीन ते वेही गेसराटियूं पाए शहर में दाख़िल थिया। तंहिं करे असां मथिन आसमान मां अज़ाब मोकिलियो छाकाणि त हू ज़ुल्म कंदड़ हुआ। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि यहूदिन खां उन्हीअ वसंदीअ इला बाबत पुछ जेका समुंड जे किनारे ते हुई। ऐं जॾहिं उहे मना हूंदे छंछर जे हुक्म में खिलाफ वर्ज़ी करण लॻा, तॾहिं सनद मच्छू छंछर ॾींहुं तरंदियूं ईंदियूं हुयूं या पाणीअ जे मथां छिरे ते ज़ाहिर थींदियूं हुयूं। ऐं जॾहिं छंछर न हूंदो हो त पटन न ईंदियूं हुयूं। अहिड़ीअ तरह असां उन्हनि खे आज़माइश में विझंदा हुआसीं छाकाणि त हू नाफ़रमानी कंदा हुआ। ऐं जॾहिं यहूदियुनि जी हिन हीले बाज़ीअ ते उन्हनि मां हिकु जमात चयो त अव्हां अहिड़ी क़ौम खे छो था नसीहत करियो जिन खे अल्लाह संदसि नाफ़रमानीअ जे करे हलाक करण वारो आहे, सख़्त अज़ाब में मुब्तला करण वारो आहे। उन्हनि नसीहत कंदड़नि जवाब ॾिनो त असीं उन्हनि खिलाफ़ वर्ज़ी कंदड़नि खे इन्हीअ करे नसीहत करियूं था त असां तव्हांजे रब अॻियां माज़रत यानी पंहिंजी बचाव में सफ़ाई पेश करे सघूं त असांखे तबलीग कई हुई। ऐं उन्हीअ लाइ बि त शायद हू यानी ढिॼनि ऐं मन परहेज़गारी इख्तियार कनि। जॾहिं उन्हनि कयल नसीहत खे विसारियो त असां नसीहत कंदड़नि खे जेकी बुछड़ाई खां रोकींदा हुआ तिन खे निजात ॾिनी ऐं जेके ज़ुल्म ऐं ज़ोरी कंदा हुआ तिन खे सख़्त अज़ाब सां पकड़ियोसूं छाकाणि त हू नाफ़रमानी कंदा रहिया। पोइ जॾहिं हू हद खां वधी विया जंहिं खां हू रोकिया विया हुआ त असां खेनि हुकुम ॾिनो त हाणे तव्हां ज़लील ऐं ख्वार भोलड़ा या बांदर थी पओ। ऐं यादि करियो जॾहिं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब ख़बरदार कयो हो त क़यामत ताईं मथिन यहूदिन ते अहिड़नि माण्हुनि खे ज़रूर मुसलत कंदो रहंदो जेके उन्हनि खे ज़लील कंदड़ अज़ाब चखाईंदा रहंदा। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तुंहिंजो रब सज़ा ॾियण में बि तेज़ आहे ऐं बेशक हू यकीनन बेहद बख़्शणहार ऐं निहायती मेहरबान बि आहे। ऐं असां उन्हनि यहूदिन खे जुदा जुदा जमायतुनि यानी टोला टोला करे ज़मीन में मुंतशिर करे छॾियो। उन्हनि मां के नेक यानी सुधरियल ऐं के उन जे उबतड़ यानी अण सुधरियल। ऐं असां उन्हनि खे नेमतूं ॾेई बि परखियो ऐं तकलीफ़ूं ॾेई बि परखियो त मन हू मूं रुजू कनि। लेकिन उन्हनि खां पोइ अहिड़ा नालाइक संदन जाए नशीन थिया जेकी किताब यानी तौरेत जा वारिस हूंदे बि हिन हक़ीर दुनिया जे माल मता खे गॾु करण में लॻा पिया आहिनि ऐं चवनि था त असांखे इन जी माफ़ी मिली वेंदी। ऐं जेकॾहिं अहिड़ो ई को ॿियो माल मताओ बि हथ अची वञेनि त उन खे फॿायो छॾी। छा उन्हनि बदबख़्तनि
उन्हनि खां किताब में पको अंजाम न वरतो वियो हो त हू अल्लाह बाबत सच खां सवाइ ॿियो कुझु बि न चवंदा ऐं जेको कुझु उन तौरेत में आहे सो बि हुननि खूब पढ़ियो आहे तब बि चङी तरह माइल नथा थियनि त पोइ उन्हनि खे ख़बर हुअणु खपे त आख़िरत जो घर उन्हनि लाइ बहितर आहे जेके मुत्तकी यानी परहेज़गार नेकोकार अल्लाह खां ॾिनंदड़ ऐं नाफरमानी खां बचंदड़ आहिनि। छा पोइ तव्हां एतिरो बि नथा सम्झो ऐं जिन अल्लाह जे किताब खे मज़बूती सां पकड़ियो आहे ऐं उन्हीअ जी हुकुमनि जी पाबंदी कनि था ऐं नमाज़ क़ाइम कनि था त यकीनन असीं अहिड़नि इस्लाह कंदड़नि यानी सुधारो कंदड़नि ऐं नेकोकारनि जे अजर खे ज़ाया न कंदासूं। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि यहूदियुनि खे उहो वक़्तु यादि ॾियार जॾहिं असां जबल खणी मथिन अहिड़ी तरह आणे बिहारियो या लटकायो त ॼण उहो छठी या साहिबान आहे ऐं भायायूं त उहो वाकई इझो थो मथिन किरे। उन्हीअ जी दहशत ऐं दबजी मरण जे डप खां असां खां इकरार वरितो त जेको किताब अवां खे ॾियूं पिया उन्हीअ खे काबू झलजो मज़बूती सां पकड़जो जेके बि हुकुम उन में आहिनि उन्हनि खे खूब यादि कजो उन्हनि ते अमल कजो त मन अवां परहेज़गार थियो ऐं बुरनि कमनि ऐं नाफरमानी खां बची वञो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे यादि ॾियार त जॾहिं तुंहिंजे रब आलम अरवाह में आदम जी औलाद जे पुठनि मां जेके बि नस्ल पैदा करणो हो तंहिं खे पैदा कयो पोइ उन्हनि खे खुदि पंहिंजे पाण ते शाहिद बणायो ऐं पुछियो त छा मां तव्हांजो रब न आहियां। सभिनी हिकु आवाज़ थी चयो छो न यानी बेशक तूं असांजो रब आहीं ऐं असीं इहा शाहिदी ॾियूं था ऐं यादि रखो त उहो अहद उन्हीअ करे हो त जीअं तव्हां क़यामत जे ॾींहुं ईअं न चओ त बेशक असीं उन्हीअ इक़रार खां बेख़बर हुआसीं या वरी ईअं चओ त बेशक शिरक त असां खां अॻु में असांजे अबनि ॾाॾनि कयो हो ऐं असीं त उन्हनि खां पोइ उन्हनि जो औलाद आहियूं त पोइ छा तूं ए असांजा रब जेके कुझु उन्हनि बातिल बुत परस्तनि कयो उन्हनि जे करे असांखे हलाक कंदे ऐं अहिड़ी तरह असीं पंहिंजूं निशानियूं खोले खोले बयान करियूं था ऐं यादि ॾियारण लाइ नबी रसूल किताब ऐं वाज़े निशानियूं मोकिलियूं था त मन उहे मोट खाइनि यानी रुजू कनि ऐं नाफरमानी छॾे ॾींदी। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे उन्हीअ माण्हूअ जो हाल ॿुधाए जंहिंखे असां पंहिंजी आयतुनि जो इल्म अता कयो पर हू उन्हीअ खां बिल्कुलु बाग़ी थी भॻो पोइ शैतान संदसि पुठियां लॻो ऐं हू गुमराहनि मां थी वियो ऐं जेकॾहिं असीं घुरूं हा त उन्हनि आयतुनि जे करे उन जो दर्जो बुलंद करियूं हा पर हू ज़मीन ॾांहुं झुकी पियो यानी हेठां घटि दर्जे जो क्रियल साबित थियो ऐं दुनिया ॾांहुं माइल रहियो ऐं पंहिंजनि ख़्वाहिशुनि जो मुरीद थियो। पोइ उन्हीअ माण्हूअ जो मिसाल उन्हीअ कुते वांगुरु आहे जंहिं ते जेकॾहिं तूं हमलो करी या उलारी तब ज़बान लटकाए सहके ऐं जेकॾहिं छॾे ॾींस तब सहके। अहिड़ो ई मिसाल उन्हनि माण्हुनि जो आहे जिन असांजी आयतुनि खे कूड़ो कयो। पोइ ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं अहिड़ियूं हिकायतूं संदनि आॾो बयान कंदो रह त मन हू गौर ऐं फिकुर कनि। ही कहिड़ो न पुछड़ो मिसाल आहे उन्हनि माण्हुनि जो जिन असांजी आयतुनि खे कूड़ो कयो ऐं कहिड़ो न हू पाण ते ज़ुल्म कंदा रहिया जंहिंखे अल्लाह हिदायत करे बस उहो ई हिदायत याफ़्ता आहे ऐं जिन खे गुमराह करे त पोइ उहे ई खसारे वारा आहिनि। ऐं बेशक असां केतिरनि ई इंसाननि ऐं जिन्हनि खे दोज़ख लाइ पैदा कयो आहे छाकाणि त उन्हनि खे दिलियूं त आहिनि पर उन्हनि सां सम्झनि कोन था ऐं उन्हनि खे अखियूं त आहिनि पर उन्हनि सां ॾिसनि कोन था उन्हनि खे कन त आहिनि पर उन्हनि सां ॿुधनि कोन था। उहे ढोरनि वांगुरु आहिनि बल्कि उन्हनि खां बि वधीक गुमराह बेराह आहिनि ऐं पंहिंजा होश ऐं हवास विञाए गुमराह थी चुका आहिनि। ऐं उहे ई माण्हू आहिनि जेके बिल्कुलु गफ़लत में यानी हयाती जे असल मक़सद खां नावाकिफ़ आहिनि। अल्लाह जा नाला अस्माउल हुस्ना ई सुहिणा ऐं भलारा आहिनि तंहिं करे खेसि संदसि प्यारा नालनि सां पुकारियो ऐं अहिड़नि माण्हुनि खे छॾे ॾियो जेके संदसि नालनि में ॾिंगाई पैदा कनि था यानी अल्लाह जे नालनि में तावील या तअतील या तशबीह ॾियण जी कोशिश कनि था। उहे जल्दी पंहिंजी कईअ जो ज़रूर बदिलो या सज़ा ॾिना वेंदा। ऐं असांजी पैदा कयल मख़लूक में हिकु अहिड़ी बि जमायत आहे जेका हक़ जी वाट ॾेखारे थी ऐं उन मौजूब अदल ऐं इंसाफ़ बि करे थी। ऐं जिन माण्हुनि असांजी आयतुनि खे कूड़ो कयो उन्हनि खे सिघो ई आहिस्ते आहिस्ते यानी दर्जे बे दर्जे या ढेर ॾेई अहिड़ो पकड़ींदासीं जितां
उन्हनि खे ख़बर बि न पवंदी, यानी उन्हनि खे उतां सज़ा ऐं तकलीफ़ पहुचण जो शक ऐं गुमान बि न हूंदो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां खेनि वॾी उमिरि ऐं आसूदीअ ज़िंदगीअ सां मोहलत ॾियां थो, पर यकीनन मुंहिंजे रिथ यानी तदबीर मज़बूत, मुस्तहकम ऐं तमामु बावकार आहे। छा उन्हनि उन ॻाल्हि ते को बि गौर ऐं फिक्र न कयो आहे त संदन साथीअ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे को बि जुनून यानी दीवानगी या चरियाई न आहे। हू त साफ़ साफ़ ख़बरदार कंदड़, बदअमलन ऐं नाफरमानिन खां आगाह कंदड़ ऐं ढिडारींदड़ आहे। छा इहे आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाहत या निज़ाम खे नथा ॾिसनि ऐं जेका बि शइ अल्लाह ख़ल्क़ी आहे उन ते गौर नथा कनि ऐं हिन ॻाल्हि ते कॾहिं सोचियो अथनि त किथे संदन अजुल यानी मौत जो वक़्तु न अची क़रीब थियो हुजे। पोइ भला हिन हदीस वही इलाही यानी क़ुरान करीम खां पोइ ॿी कहिड़ी शइ आहे जंहिं ते ईमान आणींदा? यादि रखो त जंहिंखे अल्लाह सरकशीअ ऐं नाफरमानीअ जे करे गुमराह करे त उन्हीअ खे को बि सही वाट ते नथो लाए सघे ऐं अल्लाह उन्हनि खे संदसि सरकशीअ में हैरान परेशान यानी सरगर्दान भटकंदड़ खणी थो फिटो करे, छाकाणि त उहे अकुल जा अंधा आहिनि। हिन आयत खे समझण लाइ हिन सूरत जी आयत नंबर 169 बि ॾिसो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां क़यामत बाबत पुछनि था त इहा कॾहिं ईंदी? उन्हनि खे चओ त उन जी ख़बर रुॻो मुंहिंजे रब खे ई आहे, उन खां सवाइ ॿियो को बि उन खे यानी क़यामत खे पंहिंजे वक़्त ते ज़ाहिर न कंदो, सिर्फ़ अल्लाह ई उन खे मुक़रर वक़्त ते क़ाइम कंदो। इहा ज़मीन ऐं आसमाननि लाइ तमामु ॻरी हूंदी, यानी उन्हनि लाइ हिकु वॾो हादसो हूंदो। इहा अवां ते ओचितो अची कड़कंदी। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे तोखां ईअं पुछनि था ॼण तूं को उन जी जांच यानी खोजना कंदड़ ताड़ में लॻल या ख़बर रखंदड़ आहीं। चओ त उन्हीअ जे क़ाइम थियण जो इल्म सिर्फ़ अल्लाह खे ई आहे, पर अक्सर माण्हू उन्हीअ ॻाल्हि खे नथा ॼाणीनि ऐं क़यामत बाबति तोखां फिज़ूल सवाल था पुछनि। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण चओ त आऊं त पंहिंजी ज़ात लाइ बि कंहिं नफ़े ऐं नुक़सान जो को इख्तियार नथो रखां सवाइ उन जे जेकी अल्लाह घुरे, ऐं जेकॾहिं मां ग़ैब ॼाणंदड़ हुजां हा त पंहिंजे लाइ घणो ई फ़ाइदो हासिल करे वठां हा ऐं मूंखे का बि तकलीफ़ न पहुचे हा। मां त रुॻो मुनकरनि खे ख़बरदार कंदड़ ऐं ईमान आणण वारनि लाइ ख़ुशख़बरी ॾींदड़ आहियां। उहो ई आहे जंहिं अव्हां खे हिकु जान यानी आदम मां पैदा कयो ऐं उन मां ई संदसि जोड़ यानी घरवारी पैदा कयाई त जीअं इंसान उन मां सुकून ऐं राहत हासिल करे। पोइ जंहिं मर्द औरत खे ढकियो यानी उन सां सोहबत कई त औरत खे हल्को पेट थिए थो यानी हमल थिए थो। पोइ औरत उन सां घुमंदी फिरंदी रहे थी ऐं जॾहिं हमल जो आख़िरी वक़्तु अचे थो त गोरी थिए थी त ॿई मर्द ऐं औरत पंहिंजे पालणहार खां दुआ घुरनि था जेको बिन्ही जो रब आहे त ए असांजा रब जेकॾहिं तो असांखे सही सालिम ऐं सालिह औलाद अता फरमायो त असीं ज़रूर शुक्रगुज़ारनि मां थींदासीं। पोइ जॾहिं अल्लाह उन्हनि खे हिकु तंदुरुस्त ॿार अता फरमाए थो त मर्द ऐं औरत ॿई उन जे कयल इनायत में अल्लाह सां ॿिया भाईवार करण लॻनि था। हालांकि अल्लाह त उन्हनि खां जिन खे उहे मुशरिक साण शरीक कनि था तिन खां घणो मथां ई यानी बुलंद बला बरतर ऐं वॾी शान वारो आहे। छा उहे मुशरिक अल्लाह सां अहिड़नि खे शरीक कनि था जेके का बि शइ ख़ल्क़ी नथा सघनि ऐं हू ख़ुदि पाण ख़ल्क़िया या पैदा कया वञनि था ऐं उन्हनि जा हथरादो महबूद न कि संदन यानी मुशरिकनि जी मदद करे सघनि था ऐं न ई वरी ख़ुदि पंहिंजी मदद करे सघनि था। ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि खे हिदायत जी तरफ़ सिधी राह ॾांहुं सॾींदो त उहे तव्हांजी पैरवी हरगिज़ न कंदा ऐं अव्हां उन्हनि खे सॼो या चुप रहो तव्हां लाइ बराबर आहे। ए इंसानो वाकई तव्हां अल्लाह खे छॾे जिन खे पुकारियो था से बि तव्हां जहिड़ा बाना ऐं मोहताज आहिनि। पोइ अव्हां भले उन्हनि खे सॾियो यानी उन्हनि खां दुआ घुरो ऐं ॾिसो त पोइ उहे अव्हां खे का वरंदी बि ॾीन था जेकॾहिं अव्हां सचा आहियो। ए मुशरिको जिन बुतनि खे अवी पुॼो था छा उन्हनि खे पेर आहिनि जिन सां हू घुमनि या उन्हनि खे हथ आहिनि जिन सां खणी हू कुझु पकड़नि या झलीनि या उन्हनि खे अखियूं आहिनि जिन सां खणी हू ॾिसनि या उन्हनि खे कन आहिनि जिन सां हू कुझु ॿुधनि। ऐं जेकॾहिं अञा बि अव्हां खे उन्हनि जी बेवसीअ ते यकीन न
आहे त पोइ खेन आछ कर ऐं चओ त सॾे वठो पंहिंजे बणायल शरीकनि खे ऐं पोइ तव्हां सभु गॾिजी मुंहिंजे खिलाफ़ जेके रिथूं अटकलूं या तदबीरूं या कारवायूं करणियूं अथव से कयो ऐं मूंखे का बि मोहलत न ॾियो। मूंखे त पंहिंजे परवरदिगार ते यकीन आहे ऐं बेशक मुंहिंजो भरझलो यानी हामी ऐं मददगार उहो अल्लाह ई आहे जंहिं ही किताब नाज़िल कयो आहे ऐं उहो ई नेकोकारनि जो वली यानी वारिस ऐं वाहिरो हूंदो आहे। ऐं अवी अल्लाह खे छॾे जिन खे पुकारियो था तिन खे न उहा ताक़त आहे जो हू अव्हां जी मदद करे सघनि ऐं न वरी का पंहिंजी ई मदद करे सघनि था। ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि काफ़रनि ऐं बुत परस्तनि खे हिदायत ॾांहुं सॼो त कोन ॿुधंदा ऐं ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि खे ॾिसंदे त ॼण उहे तोखे ॾिसी या तके रहिया आहिनि पर हक़ीक़त में उहे कोन था ॾिसनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरगुज़र करण जी राह इख्तियार कर ऐं चङनि कमनि जो हुकुम कर ऐं जाहिलनि खां मुंहुं मोड़ ऐं जेकॾहिं शैतान जे तरफ़ खां तोखे को वसवसो भड़काए यानी उकसाए त अल्लाह खां उन जी पनाह घुर। बेशक वो सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। बेशक मुत्तकीन यानी परहेज़गारनि खे जॾहिं बि शैतान जी तरफ़ खां को ख्याल या वसवसो छिए थो त वो अल्लाह खे यादि कनि था यानी होशियार ऐं ख़बरदार थी वञनि था। उन ई वक़्तु संदन अखियूं खुली पवनि थियूं ऐं हू बर वक़्तु अल्लाह जे अता कयल बसीरत सां ॾिसी वठनि था त सही रस्तो कहिड़ो आहे ऐं उन्हनि शैताननि जा भाइर उन्हनि काफ़रनि खे गुमराहीअ जी तरफ़ गहलींदा यानी धकींदा आहिनि ऐं उन में हू न घटाईंदा आहिनि यानी का कसर न छॾींदा आहिनि। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वही अचण में कॾहिं देर थींदी आहे ऐं तूं वटिन का आयत या निशानी न आणींदो आहीं त चवंदा आहिनि त तूं छो नथो खणी पंहिंजे तरफ़ खां बणाई या ठाहीं यानी आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो क़ुरान लहण तो ते बंदि थी वियो आहे ऐं पाण छो नथो खणी ठाहीं। खेनि चयो त मां त सिर्फ़ उन जी पैरवी करियां थो जेको मुंहिंजे रब तरफ़ां मूं ते वही नाज़िल थिए थो ऐं ही क़ुरान तव्हांजे रब जी तरफ़ खां रोशन दलील ऐं ईमान आणंदड़ क़ौम लाइ हिदायत ऐं रहमत आहे। ऐं जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त उहो कन ॾेई ॿुधो ऐं ख़ामोश रहंदा करियो तमन्ना अव्हां ते बाझ कई वञे ऐं ए ॿुधंदड़ ए अल्लाह जा बाना पंहिंजे रब खे पंहिंजे जीअ यानी दिली दिल में आजिज़ी इनकिसारी ऐं खौफ़ सां बिना के वॾे आवाज़ जे यानी होरिया पसत ऐं झीणे आवाज़ सां सुबुह ऐं सांझे यादि कंदा रह काफ़िलनि मां न थीज। बेशक जेके मलाइक तुंहिंजे रब वटि आहिनि से संदसि इबादत खां तकबुर नथा कनि ऐं संदसि ई पाकाई बयान कनि था ऐं उनखे ई सजदो कनि था। हीअ आयत सजदे वारी आहे इन लाइ तव्हां पंहिंजो सजदो अदा कयो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू तोखां अनफाल यानी जंग जे माले गनीमत बाबत सवाल कनि था। खेनि चयो त गनीमत जो माल अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो आहे तंहिं करे तव्हां उन ते न विढ़ो ऐं अल्लाह खां डिॼो ऐं पाण में सुलह करियो ऐं जेकॾहिं मोमिन आहियो त अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत यानी फरमाबरदारी ऐं ताबेदारी करियो। बेशक सच्चा मोमिन उहे आहिनि जो जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो वञे थो त उन्हनि जूं दिलियूं कंबड़ लॻनि थियूं ऐं जॾहिं उन जूं आयतूं उन्हनि ते पढ़ियूं वञनि थियूं त उहे संदन ईमान खे वेतर वधाइनि थियूं ऐं उहे पंहिंजे रब ते ई भरोसो रखनि था। उहे निमाज़ खे पाबंदी सां क़ाइम कनि था ऐं जेके कुझु रिस्क असां खेनि ॾिनो आहे उन मां असांजी वाट में ख़र्च कनि था। दर हक़ीक़त उहे ई सच्चा मोमिन आहिनि ऐं उन्हनि लाइ संदसि रब वटि वॾा दर्जा ऐं बख़्शिश ऐं बहितरीन ऐं बाइज़त रिज़्क़ आहे। जीअं तुंहिंजो रब तोखे तुंहिंजे घर यानी मदीने मां हक़ सां बदर में हिकु आला मक़सद लाइ वठी आयो। हालांकि यकीनन मोमिनन जी हिकु जमायत खे उहो नागवारा यानी नापसंद हो। उहे हक़ीक़त जे मालूम थियण खां पोइ बि तोसां झगड़ो या बहस कंदा रहिया ॼण त उहे मौत जी तरफ़ हकलिया पिए विया ऐं ॼण त उहे पंहिंजो मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहिया हुआ। ऐं उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं अल्लाह अव्हां सां वाइदो कयो त काफ़िरनि जी ॿिनि जमायतुनि यानी अबू सुफियान ऐं अबू जहल मां हिकु यकीनन तव्हांखे हथ लॻंदी ऐं अव्हां उहो बि चाहियो त बेहथियार या गैर मुस्लिह अबू सुफियान जे वापारी जमायत तव्हां जे हथ लॻे ऐं अल्लाह उहो बि चाहियो त मुसलमान काफ़िरनि सां लड़नि ऐं हक़ बातिल ते गालिब थिए ऐं हू पंहिंजे हुक्म सां हक़ खे हक़ यानी सचो करे ॾेखारे ऐं काफ़िरनि जी पाड़ पटे
पटे छॾे त जीअं हक़ खे सचो साबित करे ऐं बातिल खे कूड़ो साबित करे ॾेखारे। पोइ खणी मुजरिम यानी ॾोहारी उनखे नापसंद छो न कनि। ऐं उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां दुश्मन जे लश्कर जी घणाई पंहिंजी बेसुरो सामानीअ ऐं जंग खे न पसंद करण करे पंहिंजे रब खे फरियाद करे रहिया हुआ। पोइ हुन तव्हांजी फरियाद रसी कई ऐं चयाई त आऊं बेशक तव्हांजी 1000 लगातार यानी हिक ॿिए पुठियां ईंदड़ मलाइकनि सां मदद कंदुसि। ऐं इहो मलाइकनि जो नाज़िल थियण अल्लाह तरफ़ तव्हां लाइ हिक बशारत ऐं ख़ुशख़बरी कई हुई त अव्हांजी दिलनि खे इत्मीनान थिए। ऐं उहो फरिश्तनि जो अचण त हिक ज़ाहिरी सबब हो त कामयाबी ऐं फतह या नुसरत अल्लाह जी तरफ खां ही आहे ऐं अल्लाह खे उन्हनि असबाबनि जी बि ज़रूरत न आहे। बेशक अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायती हिकमत वारो आहे। ऐं उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां बदर में परेशान हाल हुआ ऐं शैतान तव्हांजी दिलि में तरह तरह जा वसवसा विझी रहियो हो। तॾहिं तव्हांजी तसल्लीअ यानी अमन सुकून ऐं इत्मीनान लाइ हुन यानी अल्लाह पंहिंजी तरफ़ां अव्हां ते गुनूदगी यानी निंड अखड़ी हालत गेर या उजराकी तारी करे छॾी ऐं अव्हां ते आसमाननि मां पाणी यानी मींहुं वसायईं त अव्हां खे उन सां पाक करे ऐं अव्हां खां शैतानी वसवसनि जी पलीती दूर करे ऐं अव्हां जी दिलनि खे मज़बूत करे ऐं उन सां अव्हां जे कदमनि खे जमाए यानी मुहक्कम करे रखे। ऐं यादि करियो जॾहिं तुंहिंजे रब मलाइकनि खे हुकुम ॾिनो त बेशक मां अव्हां सां आहियां पोइ अव्हीं बि मोमिननि खे साबित कदम रखो ऐं मां जल्दी काफ़िरनि जी दिलनि में मुसलमाननि जो रोब यानी दहशत तारी कंदुसि। पोइ ए इंसानो अव्हीं उन्हनि काफ़िरनि जे कंधनि जे मथां वार कयो ऐं संदन हर हिक संद खे कुटियो त जीअं हलण ऐं बीहण खां बि चकनाचूर थी वञनि। इहो इन्हीअ करे हुयो छाकाणि त वाकई हुननि अल्लाह ऐं संदसि रसूल जी मुखालिफ़त कई हुई ऐं जेको बि अल्लाह ऐं संदसि रसूल जी मुखालिफ़त कंदो त पोइ उन्हीअ खे यादि रखणु घुर्जे त बेशक अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ बि आहे। तंहिं करे ए इस्लाम जा दुश्मनो इहा अथव उन जी सज़ा। पोइ उन शिकस्त ऐं ख्वारीअ जो मज़ो चखो। बेशक काफ़िरनि लाइ आख़िरत में दोज़ख जो अज़ाब बि तयार आहे। ए ईमान वारो जॾहिं अव्हीं जंग में काफ़िरनि सां जिहाद में दू बदू यानी आमो साम्हूं थियो त उन्हनि खे पुठी ॾेई न भॼिजो ऐं जहाद में जेको उन्हीअ ॾींहुं पंहिंजी पुठी ॾेई फिरंदो सिवाइ हिनजे जो हू हरफत यानी अटकल या चाल या हिकमत अमलीअ सां जंग लड़े या पंहिंजी टोलीअ सां वञी मिले वरना जंहिं बि ईअं कयो उन्हीअ यकीनन अल्लाह जो गज़ब ऐं डमर ख़रीद कयो। उन्हीअ जी जाइ जहन्नम आहे ऐं उहो ॾाढो बुछड़ो मोटण जो माॻ आहे। ए मोमिनो बदर में तव्हां उन्हनि खे न क़त्ल कयो पर अल्लाह खेनि क़त्ल कयो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तो धूड़ी या पथरिन जी मुठ उछली त इहा तो न उछली हुई पर इहा अल्लाह उछलाई हुई इन लाइ त मोमिननि खे पंहिंजे एहसान ऐं नेमतुनि सां चङी तरह आज़माए। बेशक अल्लाह खूब ॿुधंदड़ ऐं खूब ॼाणींदड़ आहे। ऐं मुसलमानो इहो मामलो त अव्हां सां आहे ऐं बेशक अल्लाह काफ़िरनि जे मंसूबनि खे कमज़ोर करण वारो आहे। हिन में बशारत आहे त अल्लाह काफ़िरनि जी हर तदबीर खे हमेशा खाक में मिलाए छॾियो जेकॾहिं तव्हां सच्चा मोमिन आहियो। ऐं काफ़िरनि खे चओ त बदर जी लड़ाईअ वक़्तु तव्हां फ़ैसिलो चाहियो थिए त इजो फ़ैसिलो तव्हां जे अॻियां अची चुको आहे यानी ए काफ़िरो अल्लाह इस्लाम खे फतह ॾिनी ऐं जेकॾहिं अव्हां इस्लाम जी सचाईअ खे परोड़े कुफर करण खां बास अची वञो त इहो अव्हां लाइ चङो आहे। ऐं जेकॾहिं ॿीहर लड़ाईअ लाइ ईंदो त असीं बि साॻी सज़ा खे दोहराईंदासीं। पोइ खणी अव्हां जो लश्कर केतिरो बि घणो हुजे त बि अव्हां खां कुझु बि टारे न सघंदो ऐं बेशक अल्लाह मोमिननि सां गॾु आहे। ए ईमान वारो अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत यानी फरमाबरदारी करियो ऐं उन खां मुंहुं न मोड़ियो हालांकि अव्हां यानी सदाई हक़ यानी क़ुरान त ॿुधी रहिया आहियो ऐं उन्हनि काफ़िरनि ऐं मुनाफ़िकनि वांगुरु न थियो जिन चयो त ॿुधोसूं हालांकि उहे नथा ॿुधनि यानी न उन्हनि दिलो जान सां ॿुधो ऐं न हीअं सां हंडायो हो। यकीनन अल्लाह वटि सभ खां बदतरीन हैवान उहे इंसान आहिनि जेके ॿोड़ा ऐं गूंगा आहिनि जेके अकुल खां कम ई नथा वठनि ऐं कुझु बि सम्झण जी कोशिश नथा कनि। ऐं जेकॾहिं अल्लाह उन्हनि में का चङाई यानी लियाकत या खूबी ॼाणे हा त उन्हनि खे ज़रूरु ॿुधाए हा ऐं तौफ़ीक़ बख़्शे हा पर संदन बेरुखीअ जे करे संदन सलाहियतूं मफ़लूज थी चुकियूं आहिनि। ऐं जेकॾहिं अल्लाह खणी खेनि ॿुधाए बि हा त बि हू
मोड़े फ्री वञनि हा। ए ईमान वारो अल्लाह ऐं संदसि रसूल जे हुकुम ते लब्बैक चओ। जॾहिं बि तव्हांखे पैगंबर हुन लाइ सॾे त हू तव्हांखे दुनिया ऐं आख़िरत में सरखुरू रहण ऐं इज़त वारी हयाती बख़्शे, जीअं अव्हां जी दिलनि खे जीअरो ऐं ज़िंदा करे। तव्हां काफ़िरनि वांगुरु मुर्दा दिल, बोढ़ा ऐं गूंगा न थियो ऐं चङी तरह समझी छॾियो त बेशक अल्लाह इंसान ऐं संदसि दिल जे इरादनि दरमियां हायल थींदो आहे, यानी उनखे तव्हांजे इरादनि जी पूरी ख़बर आहे ऐं इहो बि त बेशक तव्हां उन ॾांहुं गॾु कया वेंदो। ऐं ए मुसलमानो उन्हीअ फितने खां ठहियो जेको अव्हां मां जिन ज़ुल्म कयो, रुगो उन्हनि खे बि न पहुचंदो बल्कि आम हूंदो, यानी फितने फसाद जी हालत में बुरा ऐं भला, सुका ऐं सावा सभु अज़ाब हेठि अची वेंदा। ऐं ॼाणे छॾियो त बेशक अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ बि आहे। ए महाजिरो, उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां ज़मीन में मके में थोरड़ा ऐं हीणा हुआ ऐं ढिना थिए त मतां काफ़िर माण्हू तव्हांखे अमालिक यानी अगवा न करे वञनि, पोइ अव्हांखे मदीने में जाइ ॾिनाई, पंहिंजी मदद सां कुवत वारो कयाई ऐं अव्हांखे सुठियुनि ऐं पाक शयुनि मां रोज़ी ॾिनाई त अन अव्हां अल्लाह जो शुक्र करियो। ए ईमान वारो, अल्लाह ऐं रसूल सां ख़यानत न करियो, यानी जेका अमानत तव्हांखे अल्लाह खां रसूल जी मारिफत मिली आहे, जीअं क़ुरान, हदीस ऐं दीन जा मसला, उन्हनि खे पंहिंजी क़ौम ऐं भाइरनि खे हूबहू ईअं ॿुधायो जीअं उन्हनि जो हक़ आहे। ॼाणी वाणी पंहिंजी अमानतुनि में ख़यानत न करियो। माल ऐं औलाद जी मोहबत तव्हांखे हुकूक अल्लाह, हुकूक इबादत खां न फेड़े। ऐं ॼाणे छॾियो त यकीनन तव्हांजा माल, तव्हांजो औलाद तव्हां लाइ रुगो आज़माइश ऐं परख आहिनि। बेशक अल्लाह वटि वॾो अजुर आहे। ए ईमान वारो, जेकॾहिं अल्लाह जी नाफरमानी खां डिॼंदा रहंदो त तव्हां लाइ तव्हांजी दिलनि में हक़ ऐं बातिल जे फ़र्क़ करण जी इम्तियाज़ी सलाहत पैदा कंदो, अव्हांजा गुनाह ऐं बुरायूं अव्हां खां दूर कंदो, तव्हांखे बख़्शींदो ऐं अल्लाह तमामु वॾे फज़ल वारो आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो वाक़ियो यादि कर जॾहिं काफ़िर तो लाइ विथ रथी रहिया हुआ, तोखे क़ैद कनि या क़त्ल कनि, या तोखे कढी छॾी जला वतन कनि। हू तुंहिंजूं तदबीरूं करे रहिया हुआ, अल्लाह बि पंहिंजी रिथ रथी रहियो हो ऐं अल्लाह सभिनी खां बहितरीन रिथ रथींदड़ आहे। ऐं जॾहिं असांजो आयतूं खेनि पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त चवनि था त बेशक ॿुधोसूं, जेकॾहिं असीं चाहियूं त अहिड़ियूं आयतूं असीं बि चई ठाहे सघूं था। इहे रुगो अॻिन माण्हुनि जा आस्तान ऐं किस्सा आहिनि। ऐं काफ़िरनि खे हीअ ॻाल्हि बि यादि ॾियारियो जॾहिं हुननि चयो हो त ए अल्लाह, जेकॾहिं हीअ दीन किताब ऐं साहिब किताब यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी तरफ़ां हक़ आहे त भले असां ते आसमान मां पहाड़ वसाए या असां ते को ॿियो ॾुखोईंदड़ अज़ाब आण। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह अहिड़ो न आहे उन्हनि ते अज़ाब आणे ऐं तूं उन्हनि में मौजूद हुजी, ऐं न कि अल्लाह उन्हनि खे अज़ाब कंदो उन हालत में जो हू इस्तग़फ़ार यानी बख़्शिश तलब कंदड़ हुजनि। ऐं हाणे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी हिजरत खां पोइ उन्हनि लाइ ॿियो कहिड़ो उज़र आहे जो अल्लाह उन्हनि ते इताब न करे, छाकाणि त हू तहज़ीम वारी मस्जिद ॿिए खां माण्हुनि खे रोकीनि था, हालांकि हू उन्हीअ जा मुतवली न आहिनि। उन्हीअ जा मुतवली त मुत्तकी माण्हुनि खां सवाइ ॿिया कोन आहिनि, पर उन्हनि मां घणा माण्हू इहा ॻाल्हि नथा ॼाणीनि। ऐं बैतुल्लाह में सनन निमाज़, सीटियुनि हणण ऐं ताड़ियुनि वॼाइण खां ॿियो कुझु न आहे। न पाण निमाज़ पढ़नि था ऐं न ॿियनि खे पढ़ण ॾीनि था। तंहिं करे क़यामत जे ॾींहुं खेनि चयो वेंदो त हाणे मज़ो चखो उन अज़ाब जो, उन्हीअ कुफ्र जे बदिले जेको तव्हां कंदा हुआ। बेशक जिन कुफ्र कयो आहे, ते पंहिंजा माल हुन लाइ ख़र्च कनि था त माण्हुनि खे अल्लाह जी वाट खां रोकी, ऐं अहिड़ी तरह हू बि ख़र्च कंदा ई रहंदा। खेनि यादि रखणु घुर्जे त इहो संदन लाइ अरमान ऐं हसरत जो बाइस थींदो। बिलाखिर इहे ई मग़लूब कया वेंदा, ऐं जिन कुफ्र कयो आहे उहे जहन्नम ॾांहुं गॾु कया वेंदा, यानी मेड़े सेड़े मोकिलिया वेंदा। त जीअं अल्लाह पलीत खे पाक खां धार करे, काफ़िरनि खे मोमिननि खां छंडे छाणे धार करे, ऐं पलीत खे पलीत मथां गॾु या जमा करे, पोइ उन्हीअ ढेर खे जहन्नम में विझे, पोइ जिन जो अहिड़ो हशर थियो उहे ई खसारे वारा आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काफ़िरनि खे चओ त जेकॾहिं तव्हां हाणे बि कुफ्र खे तर्क करे दीन जी मुखालिफत करण खां बाज़ ईंदो त जो कुझु गुज़री वियो सो उन्हनि खे बख़्शो वेंदो, ऐं जेकॾहिं वरी मोटंदा यानी ॿीहर वेड़ कंदा त यकीनन जेके पहिरियनि काफ़िरनि सां सुलूक थी चुको आहे सो उन्हनि सां बि थींदो। ऐं ए मुसलमानो, तव्हां उन्हनि काफ़िरनि सां एसी ताईं लड़ंदा रहो जेसी ताईं को बि फितनो बाक़ी न रहे, यानी कुफ्र बिल्कुलु बाक़ी न रहे ऐं समूरो
पूरो दीन ऐं कानून रुगो अल्लाह जो राय हुजे ऐं पोइ जेकॾहिं हू बाज़ अचनि त यकीनन अल्लाह संदन अमलन खे खूब ॾिसण वारो आहे। ऐं ए मुसलमानो जेकॾहिं उहे मुंहुं मोड़ी यानी फिरी वञनि ऐं अञा बि बाज़ न अचनि त पोइ पक ॼाणो त बेशक अल्लाह तव्हांजो हामी यानी मददगार आहे ऐं वो कहिड़ो न सुठो हामी ऐं सरपरस्त ऐं कहिड़ो न सुठो मददगार आहे। ऐं ए मुसलमानो हीअ ॻाल्हि तव्हांखे मालूम हुअण घुर्जे त जेको गनीमत जो माल अव्हांजे हथ अचे उनजे जो 5 हिस्सो बेशक अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं पैगंबरनि जे अज़ीज़न ऐं यतीमन ऐं मिस्कीनन ऐं मुसाफिरन लाइ आहे। जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान आंदो आहे ऐं उन नुसरत ते बि ईमान आंदो आहे जेका असां पंहिंजे बाने ते यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बदर में नाज़िल कई जेको हक़ ऐं बातिल जे फैसले जो ॾींहुं हो जेॾी ॿई लश्कर हिक ॿिए जे मुंहुं मुक़ाबिल थिया पोइ असां मोमिनन खे उन जे बावजूद जो हू तादाद में घटि ऐं हथियार में बि चङी तरह लेस न हुआ फतह अता कई ऐं अल्लाह हर शइ ते पूरी तरह कादिर आहे। ऐं वो वक्त भी याद करो जॾहिं तव्हां वादीअ जी ओरिए भर ऐं हू परिए भर हुआ अबू सुफियान जो काफ़िलो जंहिं ते अमी हमलो करण वारा हुआ तव्हां खां नज़र बचाईंदो माण्हू हेठियां भर समुंड जे किनारे हली रहियो हो ऐं जेकॾहिं पाण में अबू सुफियान जे काफ़िले सां जंग करण जो वाइदो करियो हा तब उन में अॻिते पोइते थी वञो हा यानी पाण में मिलण में हेठि मथे थी वञो हा तव्हां हिक वक्त हिक हंध ते गॾु न थी सघो हा ऐं अव्हां जो अबू सुफियान जे काफ़िले ते हमलो कामयाब न थिए हा ऐं अल्लाह खे जेको कम मंजूर हो इहो ज़रूर ईअं ई थीणो हो त जंहिंखे हलाक थियणो आहे सो हुज्जत ऐं पथरिन दलीलनि सां हलाक थिए ऐं जंहिंखे जिंदा रहणो आहे उहो बि रोशन दलीलनि सां जिंदा रहे यानी अव्हां जो मुक़ाबिलो मक्के जे काफ़िरनि सां थिए ऐं जंगे बदर थिए ऐं अबू जहल ऐं मक्के जे सरदारनि खे शिकस्त अचे ऐं इस्लाम जो झंडो सरबुलंद थियण शुरू थिए। यकीनन अल्लाह वाकई सब कुछ ॿुधंदड़ ऐं सब कुछ ॼाणींदड़ आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम याद कर जॾहिं अल्लाह तुंहिंजे ख्वाब में तोखे इहे काफ़िर थोड़ा ॾेखारिया ऐं जेकॾहिं अल्लाह तोखे उहे घणा ॾेखारे हा त ए मुसलमानो तव्हां ज़रूर बेहिम्मत थियो हा ऐं ज़रूर उन लड़ाई जे मामले में हिक ॿिए सां तकरार ऐं झगड़ो करियो हा पर अल्लाह तव्हांखे उन तकरार खां बचायो। बेशक उहो सीननि जा भेद या दिलनि जा राज खूब ॼाणींदड़ आहे। ऐं इहो बि यादि करो जॾहिं अवी हिक ॿिए जे साम्हूं थियो तॾहिं अल्लाह तव्हांजे नज़रुनि में उहे काफ़िर थोरा करे ॾेखारिया थे ऐं उन्हनि खे बि उन्हनि जी नज़रुनि में तव्हां थोरा करे ॾेखारिया विया त जीअं उहो कम पूरो करे ॾेखारे जेको करणो हो या थियणो हो सो पूरो करे ऐं सभु मामला अल्लाह ताला ॾांहुं रुजू कया या मोटाया वञनि था।